Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सरे मुल्क में कश्मीर ते भारत जे गैर कानूनी कब्जे खिलाफ यौम इस्तेहसाल मल्हाए पियो वञे। इस्लामाबाद में रैली के खिताब दौरान सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी जो चवण हो तो यौम इस्तेहसाल मल्हाइण जो मकसद कश्मीर ते भारत जे गैर कानूनी कब्जे ते दुनिया जो ध्यान छिकाइण है। कश्मीरी भाइरनि ते भारतीय ज़ुल्म के कंहिं भी सूरत में क़बूल न कयो वेंदो। कश्मीरी भाइर पाण खे अकेलो न समझनि। पाकिस्तान सदन आज़ादी की हिमायत में जदोजहद जारी रखंदो ऐं हिकु ॾींहुं खेनि ज़रूर आज़ादी मिलंदी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में भी यौम इस्तेहसाल के मौके ते कश्मीरी भाइरनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ रैलियूं ऐं मेड़ाका हैदराबाद, लाड़काणो, कराची, मटियारी, खैरपुर, नौशेरो फिरोज़, मीरपुर ख़ास, दादू, कंदकोट, कश्मोर ऐं तंगवाणी सूदो नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं ऐं मेड़ाका। कश्मीर ते भारत के गैर कानूनी कब्जे की सख्त लफ़्ज़नि में मुज़म्मत ऐं कश्मीरी भाइरनि सां ॿधीअ जो इज़हार। वज़ीर आज़म इमरान ख़ान आज़ाद कश्मीर के दौरे ते मुज़फ़राबाद पहुंची वियो। कश्मीरियुनि जी याद में मज़ाहमती दीवार जो इफ़्तिताह। वज़ीर आज़म कश्मीरी भाइरनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ रैलियुनि में भी शिरकत कई। वज़ीर आज़म यौम इस्तेहसाल के मौके ते आज़ाद कश्मीर की कानून साज़ असैम्बली के ख़िताब पिणु कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ट्वीट बयान जारी कंदे चयो आहे त कश्मीरी भाइर हिकु साल खां भारत के गैर कानूनी ऐं ज़ालिमाणनि क़दमनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान की मौजूदा हुकूमत मोदी सरकार की हिंदुत्व नज़रिए के बेनकाब करे छॾियो आहे। कराची में वॾे वज़ीर ऐं गवर्नर सिंध की अॻवानी में कश्मीरी भाइरनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ रैली। सीवियू ते रैली के ख़िताब में वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त कश्मीरियुनि जे आवाज़ के आलमी बिरादरी के ज़मीर के झंझोड़े छॾियो आहे। हाणे कश्मीर में आज़ादी जो सिज उभरण वारो ॾींहुं घणो परे न आहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल जो चवणु हो त कश्मीर पाकिस्तान जो अणिटड़ हिस्सो आहे। भारत ॾाढ ज़रिए कश्मीर के तोड़े नथो सघे। इंशाअल्लाह कश्मीर बणिजंदो पाकिस्तान। एक इंजीनियर जो नैब में कहिड़ो कमु आहे? नैब चेयरमैन कहिड़े कानून तहत भर्तियूं कंदो आहे? सुप्रीम कोर्ट नैब में मुक़ररनि ते कावड़ जो इज़हार कंदे इरफान मंगी सूदो नैब में DGs जी मुक़ररी जा तफ़सील तलब करे वरिता। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त नैब चेयरमैन आइन ऐं कानून के बाईपास करे कीअं थो मुक़ररियूं करे सघे। नैब चेयरमैन हाणे जज नाहे रहियो, खेसि अदालत तलब करे सघूं था। इरफान मंगी कंहिंजी सिफारिश ते नैब में आयो आहे। मार्शल लॉ दौर में त कानून जा बखिया उढेड़ा वेंदा आहिनि। नैब अवाम जे पैसे सां हले थो ऐं सभु अवाम जा नौकर आहिनि। सुप्रीम कोर्ट में पाण खे नैब ऑफिसर सॾाए फ्रॉड कंदड़ जवाबदार जी ज़मानत दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान DG नैब इरफान मंगी चयो त हू इंजीनियर आहे ऐं नैब में संदसि पघार 4,20,000 रुपया मिली रही आहे। खेसि फ़ौजदारी मामलनि जो भी को तजुर्बो नाहे। अदालत कावड़ जो इज़हार कंदे चयो त हर माण्हू कुर्सीअ ते वेही पंहिंजा एजेंडा हलाए रहियो आहे। केतिरा ई भेरा मौक़ा ॾियण बावजूद नैब जा गैर कानूनी कम जारी आहिनि। नैब ऑफिसर्स जी नाअहलीअ सबबि माण्हू जेलनि में सड़ी रहिया आहिनि। माण्हुनि खे डिॼाइण लाइ नैब जो नालो ही काफ़ी आहे। MDPSO जे गैर कानूनी भर्तियुनि वारे रेफरेंस में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी सूदो ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ फ़र्दे जुर्म लागू। कराची जी एहतसाब अदालत में ॿुधणीअ दौरान शाहिद ख़ाक़ान अब्बासी, इमरान उल हक, याकूब सत्तार,
अरशद मिर्ज़ा ऐं ॿियनि जवाबदारनि तरफ़ां ॾोहो मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते शाहिदनि खे तलब करे वरितो। नैब जो चवणु आहे त जवाबदार PSO में गैर क़ानूनी भर्तियूं करे क़ौमी नाणे खे 13 करोड़ 80 लख रुपयनि जो नुक़सान पहुचायो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त संदसि ख़िलाफ़ केस सियासी इंतकाम जो हिसो आहे। सुप्रीम कोर्ट बि पंहिंजे फ़ैसिले में चई चुकी आहे त नैब खे रुॻो सियासी इंतकाम लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। ऐं सिंध हाई कोर्ट खंडु कमीशन जी रिपोर्ट तहत कार्रवाई वारे केस में धुर बणजण वारी आबादगारनि जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत मार्क्स ॾींदे चयो आहे त आबादगारनि जो खंडु कमीशन जी रिपोर्ट सां को बि वास्तो नाहे। सिंध हाई कोर्ट में आबादगार अॻवान नवाब ज़ुबैर टालपुर ऐं मुरीद अली शाह धुर बणजण लाइ दरख़्वास्त दाख़िल कई हुई।